धरतीअ ते मौजूदु अहिड़ो ॻोठु जिते कॾहिं बि बरसाति नथी पवे। दुनिया में केतिरा ई शानदार मक़ाम मौजूदु आहिनि जिन जूं ख़ासियतूं तमामु घणियूं मशहूरु आहिनि। उन्हनि बाबति ॼाणे असां हैरान थी वेंदा आहियूं, छाकाणि त उहे वाक़ई गैर मामूली ख़ासियतुनि वारा हूंदा आहिनि। छा तव्हांखे ख़बर आहे त मेघालय में हिकु ॻोठु मौसीन राम आहे। हिन ॻोठ जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हिते दुनिया में सभ खां घणी बरसाति पवे थी। पर छा तव्हां कॾहिं अहिड़े कंहिं ॻोठ जे बारे में ॿुधो आहे जिते कॾहिं बि बरसाति नथी पवे? उन ॻोठ जो नालो आहे अल हुतैब, जेको यमन में सना ऐं अल हुदैदा जे विच में हिकु जबल वारो इलाइक़ो आहे। अल हुतैब ॻोठु हिकु ॻाढ़े पथर वारे जबल ते वाक़ियो आहे। अहिड़ो ॻोठु जेको टकिरियुनि ते वाक़ियो घरनि जो ख़ूबसूरत मंज़र पेश करे थो। हीउ हिकु तमामु ख़ूबसूरत ॻोठु आहे ऐं सयाह वक़्तो बवक़्तु इते घुमण ईंदा आहिनि। हीउ उहो ॻोठु आहे जिते कॾहिं बि बरसाति नथी पवे। टकिरीअ जी चोटीअ ते अहिड़ो ख़ूबसूरत ॻोठु जंहिंजी ख़ूबसूरती ॾिसण सां ई माण्हूअ खे मोहे छॾींदी आहे। इहो सभु कुझु ख़्वाब वांगुरु लॻंदो आहे, पर हीउ को ख़्वाब न आहे ऐं घरनि जूं इहे तस्वीरूं हक़ीक़ी आहिनि। ऐं इते केतिरा ई ख़ानदान ककरनि जे मथां रहंदा आहिनि ऐं जबलनि जे आसपास ज़मीन ते पोख करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। जेतोणीकि हीउ ॻोठु ज़मीनी सतह खां 3200 मीटर जी ऊचाईअ ते वाक़िअ आहे। हितां जी आबहवा गरम ऐं मुअतदल आहे। सियारे जी मौसम में सुबुह जी मौसम तमामु थधी थी वेंदी आहे, पर जीअं ई सिजु उभरे थो तीअं गरम थियणु शुरू थी वञे थी। ॻोठाणी ऐं शहरी ख़ासियतुनि सां क़दीम ऐं जदीद फ़न तामीर जो हिकु मेलाप आहे। हिन ॻोठ जा माण्हू इस्माइली फ़िरक़े सां तालुक़ु रखनि था ऐं मोहम्मद बुरहान दीन जा पैरोकार आहिनि, जेको 2014 में पंहिंजी वफ़ात ताईं मुंबईअ में रहंदो हो ऐं हर 3 सालनि खां बाद ॻोठु ईंदो हो। हिन शहर जी सभ खां वधीक गैर मामूली ॻाल्हि इहा आहे त कॾहिं बि मींहुं नथो पवे। इन जो सबबु इहो आहे त हीउ ॻोठु ककरनि खां बि मथां वाक़िअ आहे। ॻोठ जे हेठां ककर ठहंदा आहिनि ऐं मींहुं वसाईंदा आहिनि। हिते जो नज़ारो अहिड़ो आहे जो शायदि ई कंहिं ॿिए हंधि ॾिसी सघिजे। हिते जबल जी चोटीअ ते केतिरा ई ख़ूबसूरत घर ठहियल आहिनि ऐं हेठां ककर उॾामंदा रहंदा आहिनि। हातिम इब्न इब्राहिम जो मक़बरो बि हिन ॻोठ में आहे। तारीख़ी रिवायतुनि मूजिबि हीउ ॻोठु कंहिं ज़माने में अल सालिही क़बीले जो मज़बूत क़िलो हो, जिन 11वीं सदी ईसवीअ में पाण खे हमलनि खां बचाइण लाइ हिन ॻोठ खे आबाद कयो, जिते सवें घर सालनि खां ठहियल आहिनि। हिन ॻोठ सॼे ओभर वारे इलाइक़े जे जबल हराज़ जी हिफ़ाज़त लाइ हिकु अहम पॉइंट तौरु कमु कयो। हिते जा घणा माण्हू जबलनि जी चौधारी ज़मीन ते पोख करण ते भाड़िनि था। सयाह अक्सर करे जबलनि जी चोटीअ जो ख़ूबसूरत नज़ारो ॾिसण लाइ हिन ॻोठ में अचनि था ऐं अक्सर करे कोहीड़ो हुजण जे करे हैरान थी वेंदा आहिनि।